अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इरसा सिंध ऐं पंजाब खे पाणी फ़राहमीअ में वधीक 32 सैकड़ो ताईं घटिताई करे छॾी। इरसा तर्जुमान चयो आहे त पाणीअ जी फ़राहमीअ में घटिताई पाणी ज़ख़ीरनि खे नज़र में रखंदे कई आहे। पंजाब ऐं सिंध जे हिसे में पाणीअ जी कटौती फौरी तौर कई वेंदी। सिंध जो पाणी रोकण सबबि सूबे में पाणी बहिरान थियो आहे। सिंध असेंबलीअ में पाणी मामले ते हुकूमत ऐं अपोज़िशन विच में कॾहिं बि इख़्तिलाफ़ न रहिया आहिनि। ॿिन्ही जो मौक़िफ़ हिकु ई रहियो आहे। सिंध असेंबलीअ में पाणी बाबति पॉलिसी बयान ॾींदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध जी ज़मीन सदाईं सरसब्ज़ रही आहे। पंजाब पंहिंजे हिसे जो पाणी इस्तेमालु करण जो आईनी हक़ रखे थो। हिकु सियासी जमायत पाणीअ ते सियासत करे ज़िंदा रहणु चाहे थी। पंजाब जे ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ रहमान चयो आहे त सिंध में पाणी चोरी करणु वॾेरनि ऐं जागीरदारनि खे ॾिनो वञे थो। वफ़ाक़ी वज़ीर फ़हमीदा मिर्ज़ा सिंध में पाणी मामले ते अदालत खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। फ़हमीदा मिर्ज़ा चयो आहे त सिंध जो पाणी कुझु मख़सूस माण्हुनि खणी वञनि था। सूबाई हुकूमत मां उमेद नाहे, असां त ज़ुल्म वधी रहिया आहिनि। वज़ीर हुअण बावजूदि हयातीअ खे ख़तरो आहे। असां धांधली ज़रिए खटण वारनि मां न आहियूं। ईंदड़ इलेक्शन न्यूट्रल एम्पायर ज़रिए खटींदासीं। मुल्क ख़तरे मां निकिरी वियो आहे। कोशिशि आहे त हाणे ॿीहर IMF वटि न वञूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुआइशी तरक़ीअ जी शरह 4 सैकड़ो ताईं पहुचाइण ते मुख़ालिफ़ परेशान आहिनि। हिकु तरफ़ धाड़ेलनि खे प्रोटोकॉल, ॿिए तरफ़ ऑपरेशन जूं तयारियूं। शिकारपुर में पुलिस एहलकार जी शहादत में बैदि बख़्तरबंद गाॾीअ ते डांस कंदड़ धाड़ेल झरो बंगराणीअ जी पुलिस प्रोटोकॉल वारी वीडियो साम्हूं अची वई। पुलिस एहलकारनि जी शहादत खे 6 ॾींहं गुज़री विया। पुलिस ऑपरेशन शुरू न करे सघी। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले नवाबशाह जे जनरल सेक्रेटरी बुडल मगसीअ खे बालूअ जा खुबा थाणे जी पुलिस पारां ॻोठ मां गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ निसार कीरियो, रफ़ीक मला, शाहनवाज़ कीरियो, सैद रुस्तम शाह, ज़ाहिद विस्तोड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में अॼु 3 ॾींहं बि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल करण बैदि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले नवाबशाह जे अॻुवाण बुडल मगसीअ खे बालूअ जा खुबा थाणे जी पुलिस कूड़े केस में गिरफ़्तार करे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो आहे, जंहिंजी हालत गणती जोगी आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। एडिशनल सेक्रेटरी सिहत ऐं पोलियो जे ख़ात्मे बाबति मुक़ररु सूबाई कोऑर्डिनेटर फयाज़ हुसैन अब्बासीअ जी सदारत हेठि ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पोलियो जे ख़ात्मे जे हवाले सां अहम इजलास अॼु DC ऑफिस जे दरबार हाल में थी गुज़रियो। इजलास में डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र, एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनैद हमीद समो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर दौलत जमाली समेत सिहत खाते जे सूबाई ऐं ज़िलई अमलदारनि ऐं गॾु WHO ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि अमलदारनि शिरकत कई। नौशर फिरोज़ सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते अमल शुरू। ज़िले जे क़ब्रस्तान तां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ ऑपरेशन शुरू। अॼु अबड़ान ऐं मिठियाणीअ जे क़ब्रस्तान तां कब्ज़ा ख़तमु कराया विया। उन ऑपरेशन में एंटी इंक्रोचमेंट फोर्स ऐं सिंध पुलिस हिसो वरितो। अबड़ान भरिसां लॻो दरगाह पीर मोरियल शाह वटि 3 फ़ौरन शहरी बचियल तारड़ खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिशि कई, जंहिं पारां मज़ाहमत ते फ़ौरन संदसि मथे में पिस्टल जा कंधा खणी खेसि शदीद ज़ख़्मी करे संदसि मोटरसाइकिल काहे वञी रहिया हुया त दाहुन ऐं कोकुनि ते भर पासे जा ॻोठाणा गॾु थी विया ऐं फ़ौरन जो पीछो कयो त फ़ौरन संदसि मथां फायरिंग करे ॾेकाउ फैलायो। उन दौरान पुलिस बि पहुची वई। ख़ौफ़ो हिरास में फ़ौरू फुर थियल मोटरसाइकिल ऐं पंहिंजी गाॾी पिणु फिटी करे भॼण जी कोशिशि कई, पर खेनि सोघो कयो वियो, जंहिंजी सुञाणप गुलाम अब्बास ख़ासि केली जेको पुलिस एहलकार ऐं ॿियो रफ़ीक ख़ासि केली ऐं जॾहिं त 3 फ़ौरू बख़्शल तारड़ भॼी वञण में कामयाबु। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।